नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के चमबड़ में खबर ॾींदा हलूं त ॻाटे टोड़ महंगाई खिलाफ चमबड़ में पीपी तालका चमबड़ जे पीपी सदर रमजान मरी जी अगवानी में टाउन कमेटी चमबड़ में सविन माण्हुनि जी रैली निकती। रैली चमबड़ जे पुराने नेशनल बैंक वटि पहुती, जिते अगवान रमजान मरी जी सरबराही में MNA जुल्फकार सत्तार बचाणी, पीपी जनरल सेक्रेटरी महबूब खान पिताफी समेत सविन कारकुननि जियालनि सविन जी तइदाद में शिरकत कई। ॻाटे टोड़ महंगाई रैली कढी पुरानी नेशनल बैंक चौक वट धरणो हणी अगवान वजीर आज़म इमरान खान खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। अॼोको ही धरणो असांजे चेयरमैन बिलावल भुट्टे साहब जे हुकुम सां ऐं असांजे सदर ज़िले सदर MNA जुल्फकार सत्तार बचाणी जे हुकुम ते असां टोटल तंज़ीम टोटल एक्स जेके चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर हिते लेडीज़ विंग अखिलेत वारा हिते उर्दू स्पीकिंग ऐं जेके बि गयूर आवाम है उन्हनि हिते हड़ताल ॾिनो आहे, हिते वेठा आहियूं, धरणो ॾिनो आहे। उन्ही जे करे त न्याज़ी सरकार तेल महांगो करे छॾियो आहे, गैस महांगी करे छॾी, पेट्रोल महांगो करे छॾी, अटो महांगो करे छॾी। हिन जीअण ग़रीबनि जो जीअण ख़त्म करे जंजाल करे छॾियो आहे। उन्ही जे करे इंशाअल्लाह ही एहतजाज न्याज़ी जी हुकूमत जो आख़िरी एहतजाज असांजो हूंदो। इंशाअल्लाह न्याज़ी जल्द घर पहुचे। जंतर मंतर जी जगह सरकार है, न्याज़ी सरकार उन्हीं के खिलाफ है। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब के हुक्म से MNA असां जिले सदर असां तालके सदर साईं रमजान मरी साहब की अगवानी में ये धरणो हयो पे होंदे चमबड़ में। चमबड़ जी आवाम पाण तव्हांखे ॾेखारे छॾियो आहे न्याज़ी सरकार के खिलाफ आहिनि ऐं इंशाअल्लाह जल्द इमरान जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि ऐं ईंदड़ वज़ीर आज़म असांजो तारी साहब हूंदो। वो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जो हुकुम ते जेका ही ॻाटे टोड़ महंगाई आहे, न्याज़ी गवर्नमेंट जेका असां आवाम ते जेको आहे सो अक्सर कॾहिं पेट्रोल जो कॾहिं बिजली जो बम किराईंदी रही आहे, उन जे खिलाफ जेको आहे सो अॼु असां चमबड़ में हिते गॾु थिया आहियूं ऐं असां इहो चवण था चाहियूं त तबाही गवर्नमेंट जेका आहे तब्दीली जे नाले ते जेका तबाही गवर्नमेंट आहे इनखे असां रिजेक्ट करियूं। ही सिलेक्टेड जेको वज़ीर आज़म आहे असांखे न खपे। जीअं त अॼु असांजे क़ाइद मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी जो हुकुम ते पूरे मुल्क में तालका सतह ते एहतजाजी धरणा हया था वञनि। हिननि धरण जो मक़सदु मुल्क में वधंदड़ बुख बदहाली बेरोज़गारी ऐं बदअमनी आहे। असां न्याज़ी सरकार के इहो ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा आवाम जे लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं हींअर बि हू अवां जा जेके ही कारा कानून आहे, अवां जा जेके महांगायूं ऐं बुख ऐं बदअमनी बदहाली जेका वधाए रहिया आहियूं उन जे खिलाफ़ असां हींअर बि माॾो अटका बीठा आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻिते जे लाइ बि असांजो जदोजहद जारी रखंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।